डिग्रीज ऑफ एडजेक्टिव ठीक है हाणे एडजेक्टिव जो घणियूं डिग्रीज आहिनि टे त डिग्रियूं ठीक है पहिरीं वाक्य लिखा त पहिरीं त पॉजिटिव डिग्री जंहिंखे सिंधीअ में छा चवंदा आहियूं सिफ़त ख़ास and definition of this simple form of adjective is used when no comparison is required and इनके में छा चए in things or persons माना चाहे तो no comparison माना भेट comparison माना भेट चाहे तो no comparison is required in things or person माना शख्सन या शयन सां भेट न ॾेखारे ठीक है सिर्फ पान सां भेट ॾेखारे ॿिए सां भेट न करे त हाणे सिंधीअ में त हीअ सादी शिकल तॾहिं इस्तेमाल थींदी आहे जॾहिं कंहिं शयुनि या माण्हुनि जे विच में कंहिं क़िस्म जी भेट जी ज़रूरत न होती है माना नो कंपैरिजन माना भेट के साथ न करे हां एग्जांपल ऑफ मंसूर इज अ क्लेवर स्टूडेंट मंसूर छा है हिकु होशियार छोकरो आहे माना हिन में भेट करे तो के साथ न माना भेट न करे सिर्फ पांच जी ॻाल्हि करे त उन खे असां चवंदा आहियूं पॉजिटिव डिग्री ठीक है उन खां पोइ ॿियो जेको टाइप थींदो आहे उहो कहिड़ो अथसि द कंपैरेटिव डिग्री जंहिंखे सिंधीअ में चवंदा आहियूं सिफ़त मुशाबहत माना ॿिए सां भेट करे ठीक आहे या चवंदा आहियूं सिफ़त तफसील हाणे डेफिनेशन when two things घणी शयूं आहिनि when two things are the same kind or close or compared जॾहिं ॿिनि साॻिए क़िस्म जे शयुनि जा तर्कनि जे विच में भेट कई वेंदी आहे चाहे घणनि क़िस्म जे ॿिनि क़िस्म जे विच में भेट कई वञे हाणे हिते जो हिकु मंसूर आहे ॿियो कहिड़ा जमाल आहे हिकु मंसूर आहे ॿियो जमाल आहे हाणे हिते छा थी टू थिंग्स छा कई वञे कंपेयर्ड माना भेट कई वञे हाणे ते मंसूर इज क्लेवर हिते पॉजिटिव में छा थींदो क्लेवर ठीक है कंपैरेटिव में छा थींदो क्लेवर ठीक है ई आर डिजाइन से वरी जॾहिं सुपरलेटिव थींदो त पोइ छा थींदो क्लेवरेस्ट ठीक है हाणे हिते जेको मंसूर इज क्लेवर हाणे पोइ हीअ हिन सां इज़ाफ़ी लॻंदी ठीक है देन हाणे कंपैरेटिव करण असां कंपैरेटिव करण वक़्तु हिन सां छा लॻाईंदासीं देन लॻाईंदासीं ठीक है हिन सां असां सिधो मंसूर इज अ क्लेवर स्टूडेंट पॉजिटिव में जॾहिं असां कंपैरेटिव में कंदासीं त क्लेवर पोइ छा ॾींदासीं देन ॾींदासीं देन न ॾींदासीं त असांजो जुमलो छा हूंदो ग़लत हूंदो ठीक है हाणे मंसूर इज क्लेवर देन जमाल मंसूर कंहिं खां होशियार आहे जमाल माना ॿिए सां छा कयईं भेट कयईं इन्हें में ॿियो जुमलो लिखा है थे हाउस इज मोर यूजफुल ठीक है हरे बात ते अभी डिग्री सेखारींदसि त मोर छो लॻसि ये माना यूजफुल लर्न छो न पाऊं ये अॻिते मां सेखारींदुसि मोर यूजफुल छो थी लॻे मोस्ट यूजफुल छो थी लॻे क्लेवर छो था चऊं क्लेवरेस्ट छो था चऊं ये तरीक़ा सब मां अॻिते ॿुधाईंदोमांव हाणे चए थो हाउस इज मोर यूजफुल एनिमल देन डोंकी ठीक है माना हाउस जेको वधीक कराए तो जानवर आहे कंहिंखां गधा ठीक है डोंकी हाणे हीअ माना हाउस के सां भेट करे डोंकी सां उन खां पोइ टी जेका डिग्री आहे उहा आहे द सुपरलेटिव डिग्री सिफ़त मुबालगो जंहिंखे असां चवंदा आहियूं सिफ़त आला ठीक है हाणे डेफिनेशन द सुपरलेटिव डिग्री shows the highest degree of quality and is used when one object is compared with all other माना सभनी सां भेट ॾेखारे all other ठीक है things of the same kind सिंधी दाने सिफ़त जो ही दर्जो तमाम ऊंचे दर्जे के ज़ाहिर करे तो तमाम ऊंचे जे मां ॿुधायां सिफ़त आला आला माना ऊंचो वॾो ही दर्जो तॾहिं इस्तेमाल थींदो आहे जॾहिं हिक शइ खे ॿियनि साॻिए क़िस्म जे सभिनी छा चयईं सभिनी शयुनि सां भेट कयो वञे हाणे चए मंसूर इज द cleverest of all the students in the class लफ्ज़ छा ॾिनई all छाते मंसूर is the cleverest of all the students in the class मंसूर क्लास में सभिनी शागिर्दनि खां छा आहे होशियार माना सभिनी खां भेट ॾेखारे ठीक है ॻाल्हि समझ में अची हिते पाण सां भेट हूंदसि हिते ॿिए सां भेट ठीक है ॿिए सां टू हिते टू थिंग्स हिते वरी सभिनी खां भेट कंदो ओके ॻाल्हि समझ में अची